भाउ खे ज़ख़्मी कयो, सही हवाई फायरिंग करे उन खे ज़ख़्मी कयो। चङो हिते गोली लॻल आहे। अलाह जी महिरबानी आहे, अलाह जो करम आहे असां ते जो असांजो माण्हू फौत न थियो, शहीद न थियो ऐं कश्मीरी असांखे मराइण थो चाहे। असांजी ज़मीन ख़रीद थियल आहे। पुलिस पहुती आहे, पुलिस थाणे ते पहुता आहिनि त इन्हनि जे उहे जेको झेड़ो कयो आहे तव्हां उते वियो उहे तव्हां ॾे आया छा मामिलो छा? उहे महर बिरादरी गाॾियूं भरे असां वटि आई, डंडा खणी हथियार खणी उहे असां सां विढ़ण आया तयार थी करे। असां त पंहिंजे कमनि करण हुयासीं, कंपनी जो कमु पियो हले। सही ठीकु आहे, असांजो मौक़िफ़ इहो आहे महर बिरादरी खे ईअं न करणु खपे, ॾाढ मुड़सी न करणु खपे। हे लिगारनि जो घर आहे, लिगारनि जो हक़ आहे, लिगारनि ज़मीन वरितल आहे 2020 खां वठी। कोर्ट में केस हले थो मुंहिंजो, हीउ मुंहिंजो ऑर्डर आहे। SHO प्रोटेक्शन ॾियणी आहे, उन प्रोटेक्शन जे बावजूद बि माण्हुनि असां ते अची हमिलो कया। मां SSP घोटकी खे अर्ज़ु थो कयां त हिन ऑर्डर खे फॉलो कयो वञे।